बोलो श्री कारकत भगवान की। रखवे साह तू प्यारा, कारकत भी आयो थी। रखवे साह तू प्यारा, कारकत भी आयो। कारकत आयो थी, कारकत भी थी आयो। प्रेम रखी कर तू सदा, प्रेम रखी कर तू सदा। नाम जपण जो सायो, नाम जपिन जो सायो। रखवे साह तू प्यारा, थी कारकत भी आयो। रखवे साह तू प्यारा, ही कारकत भी आयो। कर तू फिटा मुंहिंजा मिठा, कर तू फिटा मुंहिंजा मिठा। कोड़ कपट ऐं दुविधा खे, पूर कपट ऐं दुविधा खे। साफ सदा कर सीनो, साफ सदा कर सीनो। चित चरणन में लायो, चित चरणन में लायो। रखवे साह तू प्यारा, कारकत मैनो थी आयो। रखवे साह तू प्यारा, कारकत मैनो थी आयो। कर स्नान वचनन जो, कर स्नान वचनन जो। छल धोई मन दर्पण खे, छॾ धोई मन दर्पण खे। पोइ पसी पंहिंजो पेरी, पोइ पसी पंहिंजो पेरी। जस उन जो नित गायो, जस उन जो नित गायो। रखवे साह तू प्यारा, कारकत मैनो थी आयो। रखवे साह तू प्यारा, कारकत मैनो थी आयो। ध्यान धरे दिल में सदा, ध्यान धरे दिल में सदा। छड़ तू मोह माया खे, छॾ तू मोह माया के। नाम बिना सब कूड़ हथी, नाम बिना सब कूड़ हथी। जेकी सब थी पायो, जेकी सब थी पायो। रखवे साह तू प्यारा, कारकत मैनो थी आयो। रखवे साह तू प्यारा, कारकत मैनो थी आयो। हथ जोड़े तू ईश्वर खे, हथ जोड़े तू ईश्वर के। कर न्याज़ी नित रोज अदा, कर न्याज़ी नित रोज अदा। ईंदो उदासी नेठ रहम, ईंदो उदासी नेठ रहम। संतन जो थी रायो, इहो संतन जो थी रायो। रखवे साह तू प्यारा, कारकत मैनो थी आयो। रखवे साह तू प्यारा, कारकत मैनो थी आयो। प्रेम रखी कर तू सदा, प्रेम रखी
जपिण जो सायो, नाम जपिण जो सायो। पर तू रखवे साहो तू प्यारा, कारकत मैनो थी आयो। रखवे साहो तू प्यारा, कारकत मैनो थी आयो। बोलो श्री कारकत भगवान की। जय। दीनन दयाल थी सदा कृपाल, दीनन दयाल थी सदा कृपाल। ओ नंगी नंग पाल, ओ नंगे नंगे पाल। श्री कृष्ण मुरारी थी, कृष्ण मुरारी थी। गिरवर धारी आए बांके बिहारी, गिरवरधारी आए बांके बिहारी। सब चवन बनवारी, सब चवन बनवारी। रची रस जय प्यारी थी। रस जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो, मथुरा में जायो सब बंद बनी आयो। अच्छी गोकल वसायो, अच्छी गोकल वसायो। वृंदावन गौचारी थी। रावण जो चारी थी। द्वारका जो नाथ आए नाथन अना, द्वारका जो नाथ थाए नाथन अना। ये भक्तन के साथ, ये भक्तन के साथ। ये चवे सृष्टि सारी थी। चवे षष्ठी सारी थी। जसोदा जो बाल के चवन नंदलाल, जसोदा जो बाल के चवन नंदलाल। आए गायन जो ग्वाल, आए गायन जो ग्वाल। जीव जंत सुखकारी थी। जंत सुखकारी थी। देव किय जो लाल वसुदेव को कमाल, देव किय जो लाल वसुदेव क्यों कमाल। मटे आयो पंहिंजो बाल, मटे आयो पंहिंजो बाल। कई लीला जय नारी थी। लीला जय न्यारी थी। दिनो गीता जो ज्ञान सब जाने तो जहान, दिनो गीता जो ज्ञान सब जाने तो जहान। पढ़े बार बुढ़ो जान, पढ़े बार बुढ़ो जवान। विश्व सारी जय तारी थी। सारी जय तारी थी। जेको धारे तो ध्यान तंहिंखे मिले भगवान, जेको धारे तो ध्यान तंहिंखे मिले भगवान। पाए आत्म जो ज्ञान। पाए आत्म जो ज्ञान। महिमा वेद ने उच्चारी थी, आवेदन ने उच्चारी थी। महिमा संत ने उच्चारी थी, मां संत ने उच्चारी थी। महिमा भक्त ने उच्चारी थी। मां भक्त ने उच्चारी थी। भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान, याद उदासी जो करे पाए पद निर्वाण। बोलो श्री कृष्ण देव की जय, उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। राम रमापत रूप तू दीन दयाल दयावान, कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान। कथा ॿुधो सभु प्रेम सां, धारे मन में ध्यान, आस सभु पूरन कंदो कारकत भगवान, आस सभु पूरन कंदो श्री कारकत भगवान। ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। सासंगति मान पत्र मैंने हली रहियो आहे श्री कार्तिक महात्मा जो, जंहिंजी कथा श्री सोजी महाराज सोनकन खे
भगवान श्री कृष्ण सदभामा के और महात्मा नारद मुनि राजा पृथु के वर्णन करे रहे। काल ने जे 17 अध्याय में कथा प्रसंग बुद्धि आया तुलसी और आवरे जी महिमा बाबत टिनिन देविन टे बूटा भगवान जे वैराग के दूर करण जे लाइ देवताउनि खे ॾिना त उते वृंदा जे चिख्या ते वञी करके पोखियो, जिन मां पार्वतीअ जे बूटे मां तुलसी पैदा थी। सरस्वतीअ जो बिज ॾिनो हुयो, उन मां आवरो पैदा थियो और लक्ष्मीअ साड़ विचां बिज ॾिनो हुयो, जंहिं करके उन मां नाज़ भुई पैदा थी। तुलसी और आवरो तो जगह में प्रसिद्ध थिया, पर नाज़ भुई खे कोई भी पसंद न कंदो आहे, कंहिंखे न वणंदी आहे। उहो बूटो ईअं व्यर्थ हली वेंदो आहे, जो कि साड़ और हसद जो प्रतीक बणियो। तुलसी जी महिमा ॿुधी आया कीअं भगवान सालग्राम बणिजी करके और उन सां अची करके हर प्रबोधनी एकादशी ॾींहुं विवाह कयो आहे। और तुलसीअ जी मिट्टी, तुलसीअ जा पन, तुलसीअ जी मंजरी और तुलसीअ जो पान, तुलसीअ जो जल स्नान में विझी करके स्नान करण, इन्हनि सभिनी जी महिमा काल ॿुधी आया 17 अध्याय में। हींअर 18 अध्याय जो वधीक कथा प्रसंग वर्णन थी रहियो आहे। महात्मा नारद मुनिअ जो राजा पृथुअ खे कारकत महीने जे विर्त पालन करण वारे धर्मदत्त ब्राह्मण और कलह राक्षसाणीअ जो प्रसंग वर्णन करे ॿुधाइण। बोलो श्री कारकत भगवान की जय। कथा ॿुधी तुलसीअ संधि पुछो पृथुअ प्रसंग, बे कंहिंजो उद्धार थियो कारकत जो करे संग। हरे राम हरे राम। बुद्धि नारद चो बुध राजन तू आई भागन वारो साजन तू, जो ॿुधण कथा अहिड़ी चाही पंहिंजे मन जी शंका सभु लाही। हिक स्याद्री पर्वत ते सुंदर हो नालो मशहूर कर बीर नगर, उते ब्राह्मण हिकिड़ो हो रहंदो नालो धर्मदत्त हर को चवंदो। वो षटकर्मी विद्वान हुयो जंहिंखे कारकत विरत जो ज्ञान हुयो। हिक ॾींहुं वयो पे पूजा करण, प्रभात जो पंहिंजो भेरो भरण, हुयो जल जो लोटो तुलसीअ वारो, हुयो जल जो लोटो तुलसीअ वारो, ॿियो भोग प्रसाद बेहो सारो, ॿियो भोग प्रसाद बिहो सारो, हुयो मुख में नालो भगवन जो, हुयो मुख में नालो भगवन जो, वासुदेव गोविंद श्री कृष्ण जो, वासुदेव गोविंद श्री कृष्ण जो। ॾिठी सामो ईंदी हिक राक्षाणी, ॾिठी सामो ईंदी हिक राक्षाणी, हुयो रूप वॾो कौड़ी वाणी, हुयो रूप वॾो कौड़ी वाणी, ॼण खाइण पई चाहे उनखे, ॼण खाइण पई चाहे उनखे, ब्राह्मण जे पवित्र उन तन खे, ब्राह्मण जे पवित्र उन तन खे, पर पसी तेज सही की न सगी, पर पसी तेज सही की न सगी, ॼण दाणो उन जो वियो त अगी, ॼण दाणो उन जो जोत अगी, ब्राह्मण बि कढी लोटे मां जल, ब्राह्मण बि कढी लोटे मां जल, हयो तुलसीअ वारो हो निर्मल, हयो तुलसीअ वारो निर्मल, जल पवंदे पवित्र बणजी वई, जल पवंदे पवित्र बणजी वई, अची अगले जन्म जी सुध बुध पई, अची अगले जन्म जी सुध बुध पई, हथ जोड़े उनखे चवण लगी, हथ जोड़े उनखे चवण लगी,
अज मुंहिंजी क़िस्मत आहे जगी अज मुंहिंजी क़िस्मत आहे जॾी कर मुंहिंजो धारे कृपा निदान कर मुंहिंजो धारे कृपा निदान तवी आयो मूं लाइ खुद भगवान तवी आयो मूं लाइ खुद भगवान मां समझा थी को करम खुलियो मां समझा थी को करम खुलियो तव्हां जहिड़ो ब्राह्मण आहे मिलियो तव्हां जहिड़ो ब्राह्मण आहे मिलियो तव्हां जहिड़ो ब्राह्मण आहे मिलियो जहिड़ो ब्राह्मण आहे मिलियो पुछो ब्राह्मण केरु तूं कीअं ही पातो जनम बुद्धि समूरी ॻाल्हि कई जीअं हो अॻिलो करम जीअं हो अॻिलो करम हरे राम हे राम तुलसीअ जी उत्पत्तिअ जी कथा राजा प्रथु ॿुधी करके ॾाढो प्रसन्न थियो महात्मा नारद उन खां वरी बि हथ जोड़े पुछण लॻो महाराज हाणे ॿियो बि कोई कारकत जे प्रभाव सां कंहिंजो को उद्धार थियो आहे अहिड़ो को प्रसंग आहे त उहा बि कथा मूंखे ॿुधायो महात्मा नारद मुनि राजा जी इहा ॻाल्हि ॿुधी करके चवणु लॻो राजन तूं धन आहीं ॿुध अहिड़ी कथा ॿुधणु चाहियां थो पियो मन जी शंका जो समाधान थींदो आहे ॿुध मां हिकिड़ी कथा तोखे ॿुधायां थो पियो सह्याद्री पर्वत जी तमामु सुंदर उन ते पर्वत ते करबीर नाले शहर मशहूरु थियो आहे उतां जो ब्राह्मण हो धर्मदत्त नाले षटकर्मी विद्वान जति सती कारकत महीने जो विर्त पालन कंदो हुयो हर साल पूरो ज्ञान उनजे विर्त जो हुयो उनखे हिकु ॾींहुं जीअं पूॼा करण जे लाइ प्रभात जे वेले में मंदर में बि वियो भगवान जे दर्शन और पूॼा जे लाइ हथ में तुलसीअ जे जल जो लोटो हुयो भोग प्रसाद जे लाइ हथ में के ताम हुया और मुख में हुयो भगवान श्री वासुदेव जो नालो बोलो श्री गोविंद भगवान की हरे गोविंद हरे वासुदेव कृष्ण नाम जपींदो पे वञो वियो ओचितो साम्हूं हिकिड़े ॾींहुं ॾिठई त हिकिड़ी राक्षसाणी तमामु वॾो भयंकर रूप बणाए करके और उनजे वेझो अची करके बीठी आहे ईअं पियो लॻो त उन ब्राह्मण खे खाई करके पूरो कंदी चारे राम हरे पर जीअं वेझो आई त उन ब्राह्मण जे तेज खे सही कोन सघी रड़ियूं वाका पई करे ब्राह्मण बि ॾिठो इहा भई तमामु दोखी आहे दर्द मञा धाऊं थी करे पई त उन लोटे मां जंहिंमें तुलसीअ जो ॾल पियल हुयो तुलसी जल हुयो उन मां कुझु जल खणी करके और छंडा जो हुनखे हया जल पवंदे ई उनजो तन पवित्र बणिजी वियो चारे राम हरे राम कारकत वारो महीनो ब्राह्मण जे मुख में नाम सिमरन और तुलसीअ जो जल उन्हनि जे प्रभाव सां उनखे पूर्व जन्म जी अची करके सुध बुध पई उन राक्षसाणीअ खे चरणनि ते किरी पई महाराज हथ जोड़े करके चवणी हे कृपा निदान मुंहिंजो उद्धार कयो तव्हीं तो मुंहिंजे लाइ भगवत रूप बणिजी विया आहियो मां सम्झां थी पई मुंहिंजो को अहिड़ो पूर्व जन्म जो कर्म खुलियो आहे जो तव्हांजो अची करके मूंखे दर्शन मिलियो आहे ब्राह्मण पुछण लॻो त हे राक्षसाणी तूं आख़िर आहीं केरु केरु हीअं पूर्व जन्म में कीअं ही जन्म राक्षसाणीअ जो तो पातो आहे ब्राह्मण जा वचन ॿुधी करके उन राक्षसाणीअ पंहिंजे कयल कर्म जो समूरो चिठो ब्राह्मण खे वर्णन करे ॿुधायो चओ रे राम हरे राम चओ प्रेतण अगमा ब्राह्मणे हुयसि नालो कलश राष्ट्र में नालो कलश राष्ट्र में परणजी वियसि हुयो ब्राह्मण भिक्षुअ नाले सुठो पर भाग हुजण मूंखां को रुठो पति जीअं चवे मां की न करियां रुगो पंहिंजो वेठी पेट भरियां मां उबतो न जे हलंदी हुयसि आख़िर में दुखनि जे वस वञी पियसि छॾे ब्राह्मण मूंखे हलियो वियो करे शादी बि वञी सुखी थियो इहो की न की मूंखां वियो सठो
खाधो ज़हर त काल बि अची कुठो यमदूत मारींदा हलिया जॾहिं यमदूत मारींदा हलिया जॾहिं मूं यादि कया पे करम तॾहिं मूं यादि कया पे करम तॾहिं ॾिसी मुंहिंजा करम चयो धर्म राय ॾिसी मुंहिंजा करम चयो धर्म राय वञी नरक सभई खेस भोगाए वञी नरक सभई खेस भोगाए पोइ चमड़ी गिज ऐं सूअर जून पोइ चमड़ी गिज ऐं सूअर कयो प्रेतण जीअं वञी पिए खून कयो प्रेतण जीअं वञी खून पिए ॿुधी हाहाकार मचाया पई ॿुधी हाहाकार मचाया पई पंहिंजे कर्मनि जो फल पाया पई पंहिंजे कर्मनि जो फल पाया पई बणी चमड़ी वेष्टा खावा पई बणी चमड़ी वेष्टा खावा पई गिज बण जी मुड़दा चबाड़िया पई गिज बण जी मुड़दा बारिया पई इन रीत जन्म कई भोग करे इन रीत जन्म कई भोगे करे आखिर में प्रेत जी देह धरे आखिर में प्रेत जी देह धरे एक वैश्य जे तन में वासो कयो एक वैश्य जे तन में वासो कयो पी खून मां उनखे खलास कयो पी खून मां उनखे खलास कयो पर हाणे छंडे जल कयो पवित्र पर हाणे छंडे जल कयो पौतर ॾियो मुक्तिअ जो को मूंखे वर ॾियो मुक्तिअ जो को मूंखे ॿुधी ब्राह्मण खे बि आयो रहम बुद्धि ब्राह्मण खे बि आयो रहम चयो ध्यान सां ॿुध तूं पंहिंजो करम चयो ध्यान सां ॿुध तूं पंहिंजो करम जेको पाण ई तोखे करिणो आहे जेको पाण ई तोखे करिणो आहे जे भव सागर मां तरणो आहे जे भव सागर मां तरिणो आहे जे भव सागर मां तरणो आहे भव सागर मां तरिणो आहे हिते 18 अध्याय जो पूरो थियो प्रसंग अॻिते उदासी कीअं थो कारकत निभाए नंग बोलो श्री कृष्ण देव की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय हरे राम हरे राम. श्री सोजी महाराजांच्या अंतात आहे सोनकुवा प्रेतण राक्षाणी धर्मदत्त ब्राह्मण खे पंहिंजे पूर्व जन्म जी वृतांत ॿुधाए रही आहे त मां पूर्व जन्म में ब्राह्मणी हुयसि कलह नाले सौराष्ट्र में मुंहिंजी शादी थी भिक्षुअ नाले ब्राह्मण सां ब्राह्मण तो ॾाढो धर्मी कर्मी हुयो पर मुंहिंजो को अहिड़ो भाग फिटी पियो जो मां सदाई पतीअ जे उबतड़ हलंदी हुअसि आज्ञा जो पालन ई न कंदी आहे जेको सो पाण जीअं चवे तीअं उन जे उबतड़ कयां हरे राम हरे राम पति परमेश्वर थींदो आहे उन जी आज्ञा श्रोधार करणु हर कंहिं पत्नीअ जो धर्म आहे पर मुंहिंजो को धर्म ई फिटल हुयो कर्म बि अहिड़ो बणिजी वियो जेको सो पाण उबतड़ कंदी हुयसि आख़िर ब्राह्मण कक थी करके और मूंखे छॾे हलियो वियो वञी करके उन ॿी शादी कई हरे राम हरे राम इहो तो मूंखां सठो कोन वियो अकेली रहण लॻसि ॾाढो पंहिंजो पाण में दुखी थी पियसि आख़िर कक थी करके ज़हर जो खाधो त मुंहिंजा प्राण पखेरु उॾामी विया मुंहिंजनि कर्मनि अनुसार अची करके यम जे दूतनि मूंखे कुटियो मारींदा कुटींदा यमदूत वटि वठी हलिया मुंहिंजा कर्म पिया मूंखे यादि कराइनि हरे राम हरे राम वञी करके धर्म राजा वटि बीहारियऊं धर्म राजा जो मुंहिंजो चिठो खोलायो
चित्रगुप्त साखी ॾिनी त भई हिन हमेशा पंहिंजे धर्म जे उबतल कर्म कयो आहे। सुठो कर्म तो कयो कोन, पाण खुदा कर्म कया आहिनि। महाराजा यमराजा फतवा ॾिनी भई हिनखे चमड़ी गिज सूअर अहिड़ियूं अहिड़ियूं जूणियुनि में वञी करके विझो, पोइ आख़िरीअ में वञी करके हिनखे प्रेतण बनायो त वञी करके खून कंहिंजो पीए। हरे राम। हरे राम। महाराज बस पोइ तो हुकुम मिलंदे ही केतिरा ई जन्म मां गिज चमड़ी सूअर बणजी करके और पंहिंजनि कर्मनि खे पई भोॻियां और पंहिंजा कर्म भी पई यादि कयां, पर पोइ आख़िर में वञी करके प्रेतण भी बणजसि। या राक्षण जूण पाए करे हिकिड़े वैश्य जे तन में वञी करके वासो तो कयो, पर हुनजो भी खून पी करके उनखे भी मां पूरो करे छॾियो। हाणे राक्षाणीअ प्रेतण जो कर्म ई अहिड़ो आहे जो ॿिए खे खाए, ॿिए जो खून पीए, ॿिए जे तन में वञी करके वासो करे, उनखे तो कॾहिं भी शांति मिलण वारी आहे कोन। पर हे महाराज मुंहिंजो को अलाए कहिड़ो कर्म जाॻियो आहे जो तव्हांजो दर्शन थियो। हाणे जल जा छंडा तव्हांजा जॾहिं खां लॻा आहिनि तॾहिं त मूंखे ईअं थो लॻे ॼण भई मुंहिंजी मुक्ति थी वई आहे। तव्हीं तो ब्राह्मण रूप आहियो, मुंहिंजे लाइ तो भॻवानु आहियो। हाणे जीअं वणेव तीअं मुंहिंजो कर्म ठाहे करके और मुंहिंजो उद्धार कयो। ब्राह्मण धर्मदत्त उन कलह राक्षाणीअ जे पूर्व जन्म जी कथा ॿुधी करके उनखे आथ धीरज ॾिनो त हाणे कलह, हाणे तूं चिंता न कर, हाणे मां जेको कर्म तोखां करायां सो तूं कर, त अवश्य इन भव सागर खां पार तरी वेंदी आहे। धर्मदत्त ब्राह्मण वीचार करण लॻो भई कारकत महीनो हली रहियो आहे, अहिड़े इन अवसर में हिन राक्षाणीअ जो अची करके मेल थियो आहे। हाणे हिन जो मां उद्धार कीअं कयां? इहो तो आहे प्रेतण, हिन खां अहिड़ो कहिड़ो कर्म करायां जीअं हिन जो उद्धार थिए। बोलो श्री कारकत भगवान की जय। धर्मदत्त ब्राह्मण ईअं सोच में लॻो वेठो आहे। हिते हिन कथा सां गॾु ही 18 अध्याय ते समाप्त थियो। 19वें अध्याय में वधी कथा जो प्रसंग वर्णन थींदो। ब्राह्मण धर्मदत्त जो कलह राक्षाणीअ खे कारकत जो अधु फल ॾेई करके उनजो उद्धार करण और ॿिए जन्म में राजा दशरथ बणी करके उन कलह राक्षाणीअ खे राणीअ जे रूप में पाइण, सो कथा जो प्रसंग 19वें अध्याय में अॻिते वर्णन थींदो। बोलो श्री कृष्ण भगवान की जय। मेरा प्रेम सां प्रसाद भी वठो और ही शब्द भी चवायो। पाण आई तुम लाह प्यारा, पाण आई तुम लाह, दो बेदा तो खेया बेटकायो, दो बेदा तो खे रूप लाही पाण तू प्यारा, रूप लाही पाण तू, द्वैत तो खे दीवानो बनायो, द्वैत तो खे पाण आई तुम लाह प्यारा, पाण आई तुम पाण तो फोटो प्रेम बनायो, पाण तो फोटो पाण तो काओ उन्नति जड़ायो, पाण तो पाण ॾिसी तो मोह वधायो, पाण ॾिसी तो मोह पंहिंजो पाण खे जकड़ायो, पंहिंजो पाण खे
जाचे निस तू पाण प्यारा जाचे निस तू पाण तेजी रम गया तो खेर लायो तेजी रम गया पाण आई तो मल्लाह प्यारा पाण आई तो मल्लाह दो बेदा तो खेया बेटे कायो दो बेदा पाण पोखी थो वणटण मेवा पाण पोखी थो पाण कई तो तन जी सेवा पाण कई तो जी सेवा पाण पूजा सब देवी देवा पाण पूजा सब देवी देवा पाण कई सब लेवा देवा पाण कई सब लेवा देवा पाण विछाए जार प्यारा पाण विछाए जार प्यारा पंहिंजो पाण खे आए फसायो पंहिंजो पाण खे आए फसायो पाण आई तुम लाओ प्यारा पाण आई तुम लाओ प्यारा दो बेदा तो खे आ बेटकायो दो बेदा तो खे आ बिटकायो पाण विछाए जार प्यारा पाण विछाए शीश महल जा फाथो आई शीश महल जा फाथो आई बाहर निकर भलो जे चाही बाहर निकर भलो जे चाही अंधन वांगुर अॻिते काई अंधन वांगुर अॻिते काई ओ मेरे सजीव रथ थो विञाई ओ मेरे सजीव रथ थो विञाई सोच जरा तो दासी प्यारा सोच जरा तो दासी प्यारा वक्त अजायो की न विञायो वक्त अजायो की न विञायो पाण आई तुम लाओ प्यारा पाण आई तुम लाओ प्यारा दो बेदा तो खे आ बेटकायो दुबदा तो खे आ बिटकायो रूप इलाही पाण तू प्यारा रूप इलाही द्वैत तो खे दीवानो बणायो द्वैत तो खे दीवानो बनायो दो बेदा तो खे आ बेटकायो दो बेदा तो खे आ बिटकायो ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वाङ्ग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृदयानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष सर्वमंगलाय तनो हरि बोलो राजा रामचंद्र की
बोलो हिंदू सनातन धर्म की जय धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना विश्व का कल्याण बोलो हो। श्री गंगा मैया मैया की आय जय लाल कयो झूलेलाल